नाज़िक चमबड़ भरिसां ॻोठ कादिर बख़्श रुस्तमाणी में जर जो पाणी खारो थियण करे केतिरा ई माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकोड़जी विया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था अशरफ मंगड़ियो जी ही रिपोर्ट। असां चंबड़ भरिसां यूसी दादर में मौजूदु आहियूं ॻोठ कादिर बख़्श रुस्तमाणी में, जिते मज़र रुस्तमाणी जी जेका नौजवान न्याणी जेका आहे उहा हेपाटाइटिस बी ऐं सी में मौजूदु हुई, जेका हैदराबाद जी निजी अस्पताल में जेका ज़िंदगी जी जंग जेका जोरी नेठ जेका उहा जंग हाराए चुकी आहे। जीअं त हिते जा चूंडियल नुमाइंदा MN ज़ुल्फ़कार सत्तार बचाणी, MP इमदाद बिताफ़ी जेके आहिनि उन्हनि का बि जेको सो वाहर त न लधी आहे। हिते अचो त असां हिते मौजूदु आहियूं, उन्हनि खां पुछूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। तव्हां वटि त केरु पुछण बि कोन आयो आहे। अॼु न पर ई तक़रीबन असांखां 8 साल में असांजा 12 जेके आहिनि माण्हुनि खे मौत जे मुंहं में जेके आहिनि विया हलिया आहिनि, उहो B ऐं C जे करे विया आहिनि। असां उन बारे में रूरल हेल्थ चंबड़ खे इतला कयोसीं, इन इलाइक़े खे, MP खे, MNA खे, छो त असां वटि ओवरऑल जेका ही पाणी आहे सा ज़हरीलो आहे। हिते को हिकिड़ो वाक़ियो कोन्हे। यूसी दाद जरवार तालुको ज़िलो टंडोलियार जो जेको यूसी आहे, हिन में पसगिरदाई में जेके ॻोठ आहिनि सोलंगियुनि जा आहिनि, पंजाबियुनि जा आहिनि, रुस्तमाणियुनि जा आहिनि, हिननि सभिनी ॻोठनि में हर महीने में हिकिड़ो अधु जनाज़ो इन हेपेटाइटिस B जे करे थींदो रहे थो। तक़रीबन चंबड़ जे पसगिरदाई में जेके बि ॻोठ आहिनि उन्हनि में इहा वायरस हले पई ऐं तमामु शदीद हले पई। ऐं जेके बि हींअर जिते बि माण्हू जेको जिते 100 या 200 घर आदमशुमारी आहे, उन में तक़रीबन 80% माण्हू जेको आहे हेपाटाइटिस B ऐं C में मुब्तला आहे। नाअहली चइजे हुक्मराननि जो या हिते वस वारे अमलदारनि जो या MP MN जो, जेको को बि न को असां जहिड़ो माना ईअं सम्झो त जानवर मिसाल आहियूं। हिते जो आवाम, हिते जो पब्लिक, ही यूसी जा माण्हू, असां ईअं सम्झूं था त असां बेयारो बेमददगार आहियूं। पुछूं उन्हनि वस वारे अमलदारनि खां त छो हीअं ही असां सां जेको सो बेकसी आहे असांजी असांखे थियो वञे, असां छो ही बर्ताव थियो वञे, छो असां माना हिन मुल्क जा रहवासी कोन आहियूं, असां हिन तर जा रहवासी कोन आहियूं। अॼु ही मुंहिंजे झोलड़ी हिकिड़ी माना मुंहिंजो न्याणी ऐं पंहिंजे माउ जी झोली ख़ाली थी, ऐं चवां थो त ही अलाह न करे ॿिए कंहिंजो मुंहिंजो जेको दर्द आहे मूंखे ख़बर आहे। ॿिया बि खोड़ सारा मसइला आहिनि हिते यूसी दाद जरवार में। जीअं पाणी जो हिकिड़ो मसइलो आहे, जेकॾहिं पाण 100 माण्हू खणूं त 100 माण्हुनि में जेकॾहिं पाण रत जो टेस्ट करायूं त उन में 70% जेको आहे उहो हेपाटाइटिस B जा पेशेंट निकिरंदा। कैमरामैन इशफाकुल सगद, मोहम्मद अशरफ मंगड़ियो, मेरा TV।